वरी लगंदा मेला, वरी मचंदी मौज। अची रहियो आहे असांजो पंहिंजो सिंधियुनि जो नओं साल। असां सजाईंदासीं झूलेलाल साईं जूं ज्योतियूं ऐं बहिराणा। त दोस्तो तयार थी वञो। सिंधियत फाउंडेशन जे तरफ़ां आहे तव्हांखे कुर्बायती कोठ। असीं मल्हाए रहिया आहियूं चेटीचंड जो मेलो। सॼे परिवार सां गॾु अचो, सिंधी दोस्तनि यारनि खे बि वठी अचो ऐं मेले जी मौज वठो। हिन साल असांजे प्रोग्राम में धूम मचाईंदा विजय वाधवा ऐं नेहा उदासी। 3 मार्च ठीक शाम जो 6 बजे सुप्रीम बैंक्वेट्स हीरानंदानी मेडोज थाणे में। उम्मीद आहे त तव्हांखे बि हिन ॾींहं जो बेसब्रीअ सां इंतज़ारु आहे। त विसारजो न, 3 मार्च शाम जो ठीक 6 बजे सुप्रीम बैंक्वेट्स हीरानंदानी मेडोज थाणे में चेटीचंड जो मेलो। जय झूलेलाल।